साथियों अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़ साथी पाण अॼु ॻाल्हायूं था सोशल मीडिया ते। सोशल मीडिया जो जेको पाण इस्तेमालु था करियूं इहो दुरुस्त आहे या न। ट्यूनिस में फेसबुक ते 23 नौजवाननि पंहिंजे मुल्क में तब्दीली आंदी, पर असां वटि इलाही टाइम खां वठी फेसबुक हले पियो। तब्दीली असां इहा आंदी आहे, रुगो पंहिंजा फोटू रखंदा आहियूं, मां बि रखंदो आहियां। मुंहिंजे हिकिड़े ज़हन में खाको आहे जेको तव्हां नौजवाननि सां शेयर थो करियां, सभिनि सां, वॾी उमिरि वारनि सां, सभिनि सां, त पाण हीअं था करियूं, महीने में हिकिड़ो हफ़्तो चूंडियूं था, उन हफ़्ते जा 2 ॾींहं पंहिंजे शहरनि में बंदि पियल स्कूलनि जा सभु तस्वीरूं कढंदासीं ऐं उते 1 मिंट जो वीडियो रिकॉर्ड कंदासीं त हिन स्कूल में हेतिरा ॿार आहिनि, हेतिरे टाइम खां वठी असांजो स्कूल बंदि आहे, फिलहाणो उस्ताद आहे जेको नथो अचे। छो जो सिंध हुकूमत हुननि खे बजट ॾिए थी, पैसा हुननि खे मिलनि था, उहे नथा अचनि। मुंहिंजे हिकिड़ो ज़हन में खाको आहे, उहो हीअ आहे त उस्ताद हिकिड़ो शागिर्द स्कूल न आयो, उस्ताद हुनखे चंपो हुयो, अहिड़ो जो कन जी लोंतड़ी फिरी आहे, हुनखे चई कल्ह स्कूल छो न आयो, हुनजो साईं कमु हो। चईं वे 2 ॾींहं खां पोइ 15 ॾींहं उस्ताद पाण गुम थियो। जॾहिं 16हें ॾियारे ते उहो उस्ताद आयो त उन शागिर्द उथी बि चयोसि त साईं मां 1 ॾींहुं स्कूल न आयोसि त मूंखे अहिड़ो चंबो हुयो जो कन में अञा ताईं सूरा, तूं 15 ॾींहं स्कूल न आयो आहे, तोखे केतिरा चंबा आणजनि। हाणे जी इहो साॻियो सवाल उस्ताद सां कजे थो त उस्ताद चवे थो त उस्ताद ऐं शागिर्द जे विच जो इहो अदब आहे। इहो अदब न आहे, इहो कानून में फ़र्क़ु आहे। कानून हुजे त 2 लाइ हिकु जहिड़ो। शागिर्द स्कूल नथो अचे, हुनखे हक़ आहे उस्ताद खे त चंबो हणे 1 ॾींहं लाइ। जेकॾहिं उस्ताद नथो अचे त उन शागिर्द खे बि हक़ हुजे। जेकॾहिं इन विच जे अदब ते ॻाल्हाईंदासीं पाण त पोइ अदब इहो आहे ई कोन। असांजे तालीमी इदारनि, यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में 60% नौजवान नशो था कनि, सिगरेट, चरस, शराब। हुननि वटि अञा ताईं इहा मालूमात न आहे त असां हिन क़ौम जो ख़ुदि सरमायो आहियूं। असां हे जेको नुक़सानु था करियूं, जेकॾहिं हुन नौजवान मां केरु कंहिंखे रोके थो त तूं हे नशो छो थो करीं, त उहो चवे थो त मां पंहिंजो नुक़सानु थो करियां। तूं पंहिंजो नुक़सानु नथो करीं, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे ॻोठ, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे क़ौम जो नुक़सानु थो करीं। तूं नशे जो आदी बणिजी जॾहिं ॻोठ मोटी ईंदे, तॾहिं जेके तुंहिंजे इदारे में पढ़ण लाइ नौजवान तयारु हूंदा, हुनखे वालदेन न मोकिलींदा त फिलाणे जो पुटु फिलाणे नशे जो आदी थी आयो, तूं छा कंदे। साबित थो थिए त तूं ख़ुदि पंहिंजे जिस्म सां गॾु पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे वतन जे माण्हुनि जो नुक़सानु थो करीं। तोखे सुभाणे न अॼु सुधरणो पवंदो। अॼु जो जेका तुंहिंजे पंहिंजो पाण में तो में आदतूं आहिनि, उहे तोखे अॼु कढणियूं पवंदियूं। सुभाणे जो चैलेंज आहे, सुभाणे सिजो उभरंदो, सुभाणे नवां मसइला हूंदा। दुनिया जा जेके अज़ीम माण्हू बणिया आहिनि, उहे तोवारे जहिड़े कॉलेजनि में पढ़ंदा ऐं तो जहिड़ा इंसान आहे, तो वांगुरु खाईंदा, तो जहिड़ो पाईंदा। उहे दुनिया जा अज़ीम, उहे इन करे अज़ीम हुया जो हुननि जा जेके इरादा उहे अज़ीम आहे। हुननि जे ज़हन में फालतू वारा सवाल न आहे जेके तुंहिंजे ज़हन में आहिनि। सोशल मीडिया आहे, मंशियात आहे, मोहबत आहे, अलाए केतिरा तुंहिंजे ज़हन में सवाल आहिनि। सभिनि खे फिटी कर। जंहिं कम सां वियो आहीं तूं दुनिया जो अज़ीम इंसान बणिबे। अज़ीम बणिजणो आहे तोखे पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन जे लाइ। जॾहिं तूं बहितर साबित थींदे त साबित हूंदो त तूं बहितर शख़्स हूंदे। तोसां माण्हू मोहबत जेका कंदा, उहा तुंहिंजी मोहबत जो जेको हक़ीक़ी जोहर हूंदो, उहो हक़ीक़ी तुंहिंजो दुरुस्त किरदारु हूंदो। तूं पंहिंजे किरदार खे दुरुस्त करण खां अॼु जो अॼु पंहिंजो पाण खे तब्दील करण जी कोशिशि कर। तुंहिंजी फैमिली, तुंहिंजो ख़ानदान, तुंहिंजो वतन, तुंहिंजे वतन जा माण्हू तुंहिंजे मथां नाज़ कंदा। पर जेकॾहिं न कंदे त पंहिंजे जिस्म, पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन, इन्हनि सभिनि जो नुक़सानु कंदे। रुगो ॾोह तुंहिंजो बि न आहे, तोसां गॾु तुंहिंजनि इदारनि जो बि ॾोह आहे। सिंध यूनिवर्सिटी में 22,000 नौजवान वेठा आहिनि एंट्री टेस्ट में। 2500 रुपया हिकु नौजवान फीस भरी आहे। इन जो हिसाब था करियो, 5,50,00,000 थो थिए सिर्फ़ एंट्री टेस्ट जो। उहे नौजवान दाख़िला वठे। ॿियो वॾे में वॾो ज़ुल्म नौजवान सां हे आहे त सीटूं 9,000 आहिनि, 22,000 नौजवान एंट्री टेस्ट लाइ फार्म भराइनि। तव्हां वटि सीटूं नौजवाननि खां घणियूं हुजनि, पोइ नौजवाननि खे चओ त तव्हां ना हलायो। तव्हां वटि सीटूं 9,000 आहिनि, नौजवान 22,000 था अचनि, तव्हां उन्हनि खे चओ था त तव्हां ना हलायो, ना पास थियो, त तव्हां इहो हिननि सां ज़ुल्म था करियो। हुननि जे शऊर, हुननि जी जेको जज़्बो आहे, उन जो क़त्ल था करियो। तव्हां वटि सीटूं घणियूं हुजनि नौजवाननि खां, पोइ जेकॾहिं नौजवान फेल थो थिए त पोइ उन नौजवान खे हक़ आहे त उहो वराए महिनत करे। वॾो ज़ुल्म असां वटि आहे बोर्ड आहिनि जेके असां वटि स्कूलनि जा। उन बोर्ड में ए ग्रेड ॾियण जे लाइ 80,000 खां 90,000 रुपया रोक पैसा ॾियो। इहे मुंहिंजे ॻोठ वारनि बयान, मां हुनजो अखियुनि ॾिठो शायदि आहियां। 90,000 80,000 हिकु नौजवान बोर्ड वारनि खे ॾिनो अथनि, उनखे A1 ग्रेड ॾिनो आहे, A ग्रेड ॾिनो आहे। A1 लाइ त अञा वधीक पैसा। जॾहिं तव्हां मार्कुनि जा पैसा था वठो, जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में नौजवान दाख़िल वेहण थो अचे टेस्ट में, तव्हां पैसा था वठो। जॾहिं सरकार तव्हांखे ख़ुदि बजट ॾिए थी, उन खां बिना बि जॾहिं नौजवान खे एतिरा था ॾियो, हेतिरा पैसा था वठो, त पोइ तव्हांजे मथां बि हिकिड़ो फर्ज़ु आहे त तव्हां हुन नौजवान खे उहा तालीम ॾियो। पंहिंजो पाण सां हक़ीक़ी पंहिंजे ज़मीर सां फ़ैसिलो करियो। जंहिं कुर्सी ते वेठा आहियो उन सां फ़ैसिलो करियो। असां वटि चयो वेंदो त उस्ताद पीउ माउ थींदा आहिनि। 60% कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे उस्तादनि उन शागिर्दाननि सां शादियूं करियूं, जंहिंजे लाइ चयो वेंदो त पीउ माउ आहिनि। पंहिंजो पाण में लक्षण धारियो। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि में तव्हांखे नाराज़गी लॻे थी, तव्हां खां माज़रत थो करियां, पर हक़ीक़त इहे त तव्हां में सवाल आहिनि,
उन्हनि खे दुरुस्त करण जी कोशिशि करियो। तव्हां असांजे क़ौम जो सरमायो आहियो, तव्हां में हज़ार उमेदूं आहिनि। हक़ मौजूद GSN हिन वीडियो खे थोरो अॻिते वधाइजो त जीअं सभिनि उस्तादनि ताईं ॻाल्हि पहुचे। हीअ मुंहिंजी राय आहे, जंहिंमें ग़लती जी गुंजाइश हूंदी। जेकॾहिं को ग़लति सम्झे थो त उहो कमेंट में जवाबु ॾेई सघे थो। GSN